हाँ तो लतीफ़ कॉलोनी वारे घर जो किरायो दे नथो दे चंडो हे मांखे मोहल्ले में कढाईंदो। छा कयां यार, गरीब जो जान ही कोने। सुणी भी काल अञा नाहे कई, सुणी जी काल आहे। हेलो हेलो जानी, छा हाल आहे? अल्लाह जो करम आहे, मुंहुं नथो ॻाल्हायां। शुक्र अल्लाह जो तूं ॻाल्हाए थो पियो, छो भला काल नाहे कंदो? बसि ईद जी सीज़न लॻी पई आहे, ॿ टे ॾींहं थिया थी काल न पई करे। मिलण अच न मूंसां। अच्छा जाई? हा न, उन्ही जाइ ते न? हा हा, उन्ही जाइ ते जिते मिलंदा आहियूं। हा हा, अचां थो उते ई बीह जाए। ठीकु आहे, चलो ठीकु आहे। जो पैगाम जिया जो पहुतो डामदा यासी हीरा वांगुर काथे आ सोणी? मोहन अची वियो। अरे भैया काथे आ सोणी? मां हिते आसी। मोहन लाल मूंखे 50 लख मोकिलो न त मूंखे खपाए छॾींदा। कंहिंखे चए थो? भाउ खे चओ। भागे बबरू खे चओ, बबरू खे चओ 50 लख मोकिल त मूंखे खपाए छॾींदा। 50 मोड़े 50 लख मोकिलो, 50 लख बबरू खे चओ तो 50 लख दुकान विकड़ी करे, चाय विकड़ी करे इनके पैसा दो। और इस वीडियो को आगे शेयर करना है। 50 लख रुपया 50 कॉलोनी भागे जाओ तो 50 लख मोकिले न त मूंखे खपाए वेंदा। 50 लख बबरू, 50 लख वधीक न, 50 लख रुपया मोड़े। 50 लाख कितने दिन में? 2 दिन नहीं तो मैंने तो मुझे लाश मोकली जावे। 50 लख मोकलियो, इससे कम नहीं है। हाँ 50 लख न तो मुझे लाश मोकली जावे। मोड़े 50 लख शेयर करना है इसको आगे। 50 लाख हाँ वीडियो मेरी देखो। 50 लख नहीं तो लास्ट आएगा। न तो मुझे लाश मोकली जावे। मके बचायो, खुदा के बचायो।